दोस्तों बावजूद जीएसएन की पूरे तमाम जी तो 2015 हैदराबाद 10 अप्रैल जुमे वाले डी ते हैदराबाद पुलिस इरफान बलोच जो उन वक्त SSP हैदराबाद हो उन सरबराही हेठ फेक इनकाउंटर शो ऑफ कयो वियो जैमें इहो ॼाणायल हो त शरीफ कुमार 15 खां वधीक ॾोहनि में असांखे टिके अरसे खां घुरबल हो मोस्ट वांटेड हो जेके असां ज़ख़्मी हालत में आफराए करे गिरफ़्तार कयो उन सां गॾु ॿियनि साथियुनि खे ॾेखारियो वियो जेको केस हली करे 2019 जी एंड में कराची जी जस्टिस सलाउद्दीन तंवर साहब जी बेंच में फ़ैसिलो आयो अक्टूबर 8-9 ते हुन DIG हो तॾहिं इरफान बलोच लाड़काणे जो हुन ते FIR कढण जो हुकुम ॾिनो वियो ऐं जेके फ़ैसिला आया उन तक़रीबन समूरी सिंध वाक़िफ़ आहे जंहिंमें हिकिड़ी त मिस्टेकन आइडेंटिटी जो जेको मामिलो हो शनाख़्त जो जेको मसइलो ठाहियो वियो उहो साम्हूं आयो पुलिस गो डाउन कयो ऐं होम डिपार्टमेंट सिंध गवर्नमेंट इहा रेस्पॉन्सिबिलिटी खई त जेको बि इलाज ईंदो जो ख़र्चु ईंदो वेयर अबाउट विदिन कास्ट एस्टिमेट किथां बि उनजो ख़र्चु सिंध गवर्नमेंट बर्दाश्त कंदी उन सां गॾु मुंहिंजी जेका वञी हुई एक्स वाइफ उनखे गवर्नमेंट जॉब ॾिनी हुई डिसीज़ कोटा ते ऐं 15,000 कंपनसेंट पर मंथ कयो हुओ त जेसीं ताईं ही हलण फिरण लाइक़ु थिए ऐं मुकमल डेफिनेटिव रिमीडी थिए मुकमल इलाज थिए तेसीं ताईं सिंध गवर्नमेंट होम डिपार्टमेंट कंपनसेंट खे कंदो रहंदो हाणे आख़िरी फ़ैसिलो आयो पिटिशन डिस्पोज ऑफ थी ख़तमु कई वई इन टर्म्स एंड कंडीशन ते त आगा खान यूनिवर्सिटी हॉस्पिटल मां दीपक जो इलाज करायो वेंदो ऐं मुंहिंजो हाणे जॾहिं असां हॉस्पिटल वियासीं त कोर्ट जो वर्डिक्ट ऑर्डर ऐं जेके डायरेक्टिव्स हुआ वठी करे त उन्हनि चयो त जेसीं ताईं पिटिशन एग्ज़िस्टिंग कई पिए वजूद रखियो पिए तेसीं ताईं हिन में ताक़त बि हुई ऐं सिविल ब्यूरोक्रेसी तव्हां ताउन करण लाइ तयारु हुई हाणे जॾहिं पिटिशन डिस्पोज ऑफ थी वई आहे इन करे तव्हांखे सिंध सेक्रेटरीट वञिणो पवंदो हीउ जेको कास्ट एस्टिमेट आहे एकोमोडेशन उहो उते फुलफिल थींदो हेल्थ सेक्रेटरी हेल्थ मिनिस्टर खां वेंदे CM खां पोइ अकाउंटेंट जनरल ऑफ सिंध तां वेंदो उनखे तक़रीबन 6 खां 7 महीना 8 महीना लॻी सघंदा हाणे असांजो बुनियादी मुतालबो तमामु नंढड़ो आहे जेके दोस्त आहिनि हमदर्द आहिनि साथी आहिनि जेके पूरे अरसे में गॾु बीठल रहिया आहिनि असांजा बदिलो थिया आहिनि उन्हनि खे आउं अपील कयां थो हिन मामले खे रेज़अप कयो वञे उथारियो वञे जीअं सिंध गवर्नमेंट